अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। दावत इस्लामी जे ख़िदमतनि खे 40 साल मुकमल थियण ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पार्क में इज्तिमा थियो, जंहिंमें हबीबुल्लाह अल मदनी ॿुधायो त अमीर अहले सुन्नत मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी पंहिंजे चंद साथियुनि सां गॾु सितंबर 1981 में दावत इस्लामी जो बुनियाद रखियो। संदनि इख़लास ऐं महिनत जे करे अॼु दुनिया में क़ाइमु आहे। दावत इस्लामी जे तहत लॉकडाउन खां वठी हींअर ताईं 46,000 खां वधीक रत जूं बोतलूं थैलेसीमिया जे मरीज़नि ॿारनि ऐं ॿियनि मरीज़नि लाइ जमा थी चुकियूं आहिनि। हुननि चयो त 26 लख खां वधीक बरसात ऐं सैलाब मुतासिरनि जे घरनि ताईं राशन पहुचायो। हुन चयो त सेंटर क़ाइमु कयो पियो वञे जिते यतीम ऐं बेसहारा ॿारनि जे किफ़ालत ऐं दीनी तरबियत लाइ मदनी होम क़ाइमु कया वेंदा। उन खां अलावा मर्दनि ऐं औरतुनि खे हुनरमंद बनाइण जा इस्लामी मर्कज़ पिणु खोलिया वेंदा। उन मौक़े ते पार्क में स्क्रीन लॻाई वीडियो लिंक ज़रिए दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां इज्तिमा जा मंज़र ॾेखारिया विया, जंहिंमें अमीर दावत इस्लामी हज़रत अलामा मौलाना मोहम्मद इलियास क़ादरी पंहिंजे 40 साला जदोजहद ते मुख़्तसर रोशनी पिणु विधी।